नवाबशाह ज़िलो बदअमनी जे वर चढ़ी वियो। मनड़ो भरिसां अंजुमन ताजिर इतिहाद बांदी जे सदर हाजी हिदायतुल्लाह जमाली खां सादरो स्टॉप वेझो नामालूम माण्हुनि पारां फुर करण जी कोशिश कई त हाजी हिदायतुल्लाह जमाली पारां कार न बीहारण ते हथियारबंदनि पारां गाॾी ते सिधी फायरिंग करे ॾिनी, जंहिं नतीजे में हाजी हिदायतुल्लाह जमाली मौजूदाने तौरु महफ़ूज़ रहियो। जॾहिं त मीडिया सां ॻाल्हाईंदे हाजी हिदायतुल्लाह जमाली चयो त मां मोरो खां बांदी अची रहियो हुअसि त सादरे स्टॉप भरिसां फुर जे इरादे सां बीठल मोटरसाइकिल सवारनि गाॾी रोकण जो इशारो ॾिनो। गाॾी न बीहारण ते मुंहुं मथां फायर कया विया, जंहिं सबबि गोलियूं कार जे बॉडी ऐं टायर में लॻियूं आहिनि। हुन वधीक चयो त वाक़िए जो केस दाख़िल कराईंदसि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची